पंहिंजो सदको ॾींदा रहियो पैतन पाक जा नारा हणंदा रहो कंदा रहो ख़ैर करे तव्हां ॾींदा रहो पैतन जा मुंहिंजा प्यारा हर वक़्तु नारा हणंदा रहो या अली मुश्किल कुझु चई हर शइ हली वेंदी जे या अली मुश्किल चवंदो अदा हर बला थी दूर वेंदी महबूब ते का सलाह त पढ़ो ईअं न थी बेईमान मरो किरोना कुझु बि बीमारी न आहे हिते हर शइ हली वई आहे किरोना का बीमारी न आहे हितर शइ वो हली वई आहे जेको पैतन पक के कंदो यादि सुबुह यार शाम आहे मेवल वालमाणी हसन हुसैन जे घर जो चइबो गुलाम आहे ईअं नारा वो हणंदा रहो पैतन पाक जा नारा हणो हज़िल समय जे दुआ घुरी आहे हर संगत खां बीमारी वई हली आहे फाज़िल समय जे दुआ घुरी आहे हर बीमारी वई हली आहे ही छो जो फाज़िल समय जो अलीअ जो हुबदार अथो ही फाज़िल समय जो बि अलीअ जो यार वो हुबदार अथो पैतन पाक सां कंदो मेवल आलमाणी बि यार प्यारो अथो महबूब ते सलाद पढ़ो ईअं न थी बीमार मरो ही किरोना कहिड़ी शइ आहे हिते हर शइ थी वेंदी दूर आहे जेको मौला अली जा नारा यार हणंदो हर वक़्तु आहे मौला अली मुश्किल कुझु हल भला कंदो दूर आहे महबूब ते सलात पढ़ो ईअं न थी बीमार मरो या अली मुश्किल जा नारा हणो ईअं न थी बीमार मरो या अली किरोना वारा जेका बीमारी कोन्हे छो जो असां मखलूक़ात इंसान जेका असां मुस्लमान आहियूं महबूब मिठड़े मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे यकीन आहे महबूब ते त असांखे का बीमारी न ईंदी छो जो असां निमाज़ पढ़ूं था क़ुर पढ़ूं था छो जो अॻु में असांजो मस्जिदूं कचियूं हुयूं असांजा ईमान पका हुया अॼु मस्जिदूं पकियूं आहिनि असांजा ईमान कचा आहिनि जंहिं बि महबूब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो पढ़ियो आहे या अली मुश्किल कुशा जो नारो हयो आहे उनखे का बि बीमारी न कंदी वायरलेस छा कंदी